Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. केपीजी राजधानी पेशावर में वरी दहशतगर्दी केसा ख्वानी बाजार जी मस्जिद में जुमे नमाज दौरान फायरिंग बाद आपघाती धमाको शहीद नमाज़न जो अंग एकत्री थी वियो 50 खां वधीक ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल धमाके बाद पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो पेशावर पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि धमाको आपघाती हो ॿिनि दहशतगर्दनि मस्जिद में दाख़िल थियण जी कोशिश कई त पुलिस फायरिंग कई हिकु बमबार मिंबर ते पहुचण बाद पाण खे धमाके सां उड़ायो वाक़े वारे हद सां शाहिदियूं गॾु करण बाद वधीक जांच कई वेंदी कारे रंग जा कपड़ा पहिरियल आपघाती बमबार पुलिस ते फायरिंग बाद तेज़ी सां मस्जिद अंदरि दाख़िल थी वियो हो फायरिंग ऐं धमाके बाद मस्जिद में हर पासे इंसानी उज़वा नज़र अची रहिया हुआ पेशावर में धमाके जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त दहशतगर्द सोलहनि घिटियुनि खां मस्जिद ताईं पहुता हुआ दहशतगर्दनि नमाज़नि ते बि फायरिंग कई हुई बम डिस्पोजल स्क्वाड तरफ़ां धमाके वारी जाइ जो मुआयनो वज़ीर आज़म इमरान खान धमाके की मज़म्मत कंदे IG KP खां रिपोर्ट तलब करे वरिती वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त धमाको पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी साज़िश आहे पेशावर धमाके बाबति के बि थ्रेड अलर्ट्स जारी न थिया हुआ पर ॾेही क़ुवतूं मुल्क जो अमुन तबाह करणु घुरनि थियूं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पेशावर धमाको हिकु वॾी साज़िश जी कड़ी आहे माज़ी में बि अहिड़नि साज़िशुनि जो मुक़ाबिलो कयो अथऊं हाणे बि पाकिस्तान दुश्मन नाकाम थी वेंदा हमारा मार्च शुरू होने से पहले पूरा ऑपोजिशन अदम एतमाद के हक़ में आ गए हैं जॉइंट ऑपोजिशन का मौक़िफ़ होना का अपना ताकत होता है अपना पावर होता है और आपने देखा किस तरीके से हुकूमत प्रेशर में आ चुका है अवाम को देख के अवाम की ताकत को देख के इन्होंने 10 रुपये पेट्रोल को कम किया और बिजली को 5 रुपये कम किया जहाँ तक अदम एतमाद की बात है या पार्लियामान की नंबर्स गेम्स की बात है हम इस कोशिश से आज से नहीं काफ़ी देर से इस कोशिश में है अच्छा रिस्पांस मिला है बहुत उम्मीद है हमें इस पे काम हर तरफ से चल रहा है और इंशाल्लाह ताला कामयाबी हमें मिले हम एक इंटरम पीरियड के लिए सिर्फ एक मैंडेट के इलेक्टोरल रिफॉर्म्स करवाने के लिए एक इंटरम हुकूमत की बनाने की बात कर रहे हैं उसमें बिल्कुल पाकिस्तान पीपल्स पार्टी अपोजिशन का अक्सरियत जमात को सपोर्ट करेंगे इमरान खान जो तख्तो ऊंधो करण बाद उबूरी हुकूमत ठाहिण लाइ नवाज़ लीग की हिमायत कंदासीं पंहिंजो उम्मीदवार न बीहारींदासीं चाहियूं था त उबूरी हुकूमत जे अरसे में चूंड सुधारा आणण बाद चूंडूं करायूं वञनि बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेतमादी रिथ में नंबर गेम वधाइण लाइ ॾिघे अरसे खां कोशिश करे रहिया आहियूं ॿियनि पार्टीज़ खां सुठी मोट मिली आहे इंशाल्लाह कामयाबी मिलंदी इमरान खान खे वधीक बर्दाश्त नथो करे सघिजे हर इदारे खे आइनी हदनि में रही कमु करणु घुरिजे पार्लियामेंट पंहिंजो स्पेस वठंदी त ॿिया इदारा बि पंहिंजो कमु कंदा टाइम न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल दौरान पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त टाइम न्यूज़ जा थोराइता आहियूं जो लॉन्ग मार्च खे भरपूर कवरेज ॾिनी ऐं जदोजहद जे सफ़र में साथ ॾिनो 18वीं तरमीम के बाद ये जो ड्रामा था ना वफाक खा गया वो ड्रामा अब बाय नहीं कर रहे लोग जहाँ तक 7th NFC अवार्ड है उसके तहत ट्रांसफर हुआ है सिंध को 8.9 ट्रिलियन रुपीस तकरीबन 9,000 अरब सिंध को ट्रांसफर हुआ है अवार्ड से आपने जिक्र किया अवार्ड का ऑडिट रिपोर्ट के मुताबिक डेवलपमेंट पे पैसा में 104 ट्रिलियन का गबन है डाका है किसने डाला है इन्होंने NFC नहीं हुआ क्या आपने PFC किया जो प्रोविंशियल फाइनेंस अवार्ड देना था आपने जिलों को तालकों को यूनियन काउंसिलों को वो आपने दिया है बातें करते देखिए अब जमाना बदल गया ये वो सादा लोग थे आज सिंधी जो है पल पल का वो उसके मोबाइल पे खबरें आ रही हैं वो सादा नहीं है
अरड़ी तरमीम खां पोइ वफ़ाक़ पैसा खाई वियो वारो ड्रामो न हलंदो। सिंध में तब्दीली जी हवा घुली चुकी आहे। बदीन तीर खे टोड़े छॾियो। ॿियनि ज़िलनि जे अवाम खे बि सोचणु घुरिजे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी बदीन में डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। शाह महमूद कुरैशी चयो आहे त बिलावल मुल्तान वारे जलसे में मायूस थी वियो। पंजाब में पीपल्स पार्टी कमज़ोर थी चुकी आहे। डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा चयो त सिंध सरकार खे NFC अवॉर्ड तहत मिलियल 9,000 अरब रुपया करप्शन जे वर चढ़ी विया। इमरान ख़ान सिंध जी ॻाल्हि कंदो त असां सणस गॾु हूंदासीं। आइन ते अमल जो पाबंद आहियां, पर क़ुरान पाक उन खां वॾो आइन आहे। इस्लामी तारीख़ जे मुताले जी कोशिश कई। आइन छूट ॾिए थो, पर आऊं वठणु नथो चाहियां। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट ते हमिलो केस में इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत आॾो पेश। सदर चयो त मूं ते 2016 में गैर क़ानूनी हथियार रखण जो इल्ज़ाम लॻायो वियो हो। अदलिया खे दरख़्वास्त आहे त केसिस ते जल्द फ़ैसिला कया वञनि। मुंहिंजे वाले ते 1977 में केस थियो हो, उहो अञा ताईं हली रहियो आहे। अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे बाबर अवान चयो त सदर तारीख़ तब्दील करे घुरे थो। संदसि फ़ैसिलो आहे त आम शहरी जीअं अदालत में पेश थींदो। तव्हां रुगो तमाशो ॾिसी रहिया आहियो। हिकु इमारत ड्रहे त 50 माण्हू मरी वेंदा। कचूं आबादियूं त SBCA खां वधीक करप्ट आहिनि। सिंध हाई कोर्ट तरफ़ां शांतिनगर कची आबादी में इमारत ठाहिण बाबति केस ते ॿुधणी दौरान DG SBCA ते कावड़ जो इज़हार। जस्टिस हसन अज़हर रिज़वी SBCA जे वकील खे छंड कढंदे चयो त असांखे न ॿुधायो त कानून छा आहे। हिक ॿिए ते बार रखण बदिरां अमल करे ॾेखारियो। कचनि आबादनि में इमारतुनि खे केरु कंट्रोल करे थो। SBCA जे वकील तरफ़ां कची आबादी में वॾे पैमाने ते गैर क़ानूनी इमारतुनि जो एतराफ़ ऐं कारवाई खां लाचारी ज़ाहिर। अदालत चयो त मतिलबु कचनि आबादियुनि ऐं ॻोठ आबाद इलाइक़नि में केर बि कार्रवाई करण वारो नाहे। लीज़ कैंसिल करण सां छा थींदो? शाह लतीफ़ सेंटर में इमारत ख़िलाफ़ फौरी कार्रवाई जो हुकुम। DG SBCA खां 12 अप्रैल ताईं रिपोर्ट तलब। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में मलिकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस समारे इते वठूं था शॉर्ट ब्रेक।